जय झूलेलाल। जल ऐं ज्योति। जल ऐं ज्योति सिंधियत जो आधार आ, फाउंडेशन आ, बेसिस आ। असांजी संस्कृति, असांजी विरासत, असांजी सभ्यता हिन ॿिनि ॻाल्हियुनि ते बिल्ड कई वई आहे। इन ते इहो फाउंडेशन आहे जल ऐं ज्योति, ऐं ॿिया सभई जेके बि आहिनि सिंधियत जा हिस्सा उहे इन ते बेस कया विया आहिनि। जल ऐं ज्योति असांजे इष्ट देवता झूलेलाल जी हिकु महत्वपूर्ण सिख्या आहे। असां यदि पंहिंजे हिस्ट्रीअ में वञूं, एंशियंट पीरियड में वञूं, त असांजो धर्म आहे सनातन धर्म, जंहिंखे वैदिक धर्म बि चवंदा आहिनि, जंहिंखे हिंदू धर्म बि चवंदा आहिनि। इन जी जेका फिलॉसफी आहे, इहा फिलॉसफी बि हिन ॿिनि ॻाल्हियुनि ते ई डिपेंडेंट आहे, जल ऐं ज्योति। हिन जी सिंपल माना इहा आहे कि न हिन जीवन में अची करे इंसान ख़ुशीअ सां, शांतीअ सां, भाईचारे सां, सुकून सां पंहिंजी जिंदगी जिए ऐं एंजॉय करे। दुख भले ईंदा, पर यदि असां हिन जल में, हिन जीवन में हुन ज्योति माना परमात्मा जी यादि रखंदासीं त असांजे जीवन में तकलीफ़ूं अची करे बि असांखे तकलीफ़ न पहुचाईंदी। जल जीवन जो प्रतीक आहे। जल ही जीवन आहे। साइंस बि चयो आहे त जीवन जी पहिरीं शुरूआत हिकु सिंगल सेल सां थी, जेका जल में थी। तव्हां पुराण पढ़ंदव त विष्णुअ जो पहिरियों अवतार जल में थियो। ऐं सिंधियुनि जे लाइ त जल ॼण त अमृत आहे। अगरि सिंधु नदी न हुजे हा त सिंधी बि कोन हुजनि हा। त इहो जल असांखे जीवन प्रदान कंदो आहे, ख़ाली इंसाननि खे न, पशुनि खे, पखियुनि खे, वणनि खे, वनस्पतिअ खे जीवन प्रदान कंदो आहे। ऐं पाण किथे रहंदो आहे त पाण सभिनी खां हेठि रहंदो आहे, निमाणो थी रहंदो आहे। इन करे सिंधियुनि जल खे पूजियो, जल खे देवता करे मञियो। वरुण देवता जेको विष्णु पुत्र आहे, उहो जल जो देवता आहे, सी गॉड। वरुण जेको आहे उहो जल रिप्रेजेंट कंदो आहे, ऐं विष्णु जेको आहे उहो परमात्मा, परमेश्वर, आत्मा, ब्रह्म, तव्हां जीअं उनखे नालो ॾींदो, उहा हिकिड़ी पावर आहे, उहा हिकिड़ी अननोन इनकंसीवेबल एनर्जी आहे, जंहिंमां असां सभिनी खे ही जीवन थो प्रदान थिए। असां हुनखे जेको इनफाइनाइट आहे विष्णु, उनखे असां कंसीव कोन करे सघंदासीं। इन करे उन जा रूप जेके आहिनि उन्हनि खे असां पूजींदा आहियूं। जल उन मां हिकु आहे, वरुण देवता हिकु आहे, ऐं असांजो इष्ट देवता झूलेलाल उहो बि हिकु। इहे सभई हिकु ई आहिनि, ख़ाली जेका असांजी उपासना आहे, असांजी आराधना आहे, इन ते असां अलॻि अलॻि रूपनि जे द्वारे हुन परमात्मा खे मञींदा आहियूं। त जल ही जीवन आहे, ऐं जीवन जी शुरूआत जल सां ई थींदी आहे। जीअं वहंदड़ जल नदी थी वेंदो आहे, पोइ नदीअ जे भरिसां ॿिन्हिनि पासे नगर वसी वेंदा आहिनि। जीवन शुरूआत थींदी आहे, पहिरीं रिक्वायरमेंट आहे जल, यानी कि नदी। तीअं ई असांजो जीवन अनुभवनि सां ठहंदो आहे। असांजा आजमूत आहिनि, हिक खां पोइ ॿियो, ॿियो खां पोइ टियों, टियों खां पोइ चौथों, ईअं आजमूतनि जी जेका सीरीज़ आहे उनखे जीवन चवंदा आहिनि। जीअं असांजा आजमूता, जीअं अनुभव, जीअं एक्सपीरियंसिस, तीअं असांजी लाइफ। सुठा एक्सपीरियंसिस सुठी लाइफ, ख़राब एक्सपीरियंसिस ख़राब लाइफ। त वहंदड़ जल नदी आहे, ऐं वहंदड़ अनुभव जीवन आहे। त नदीअ जी उपमा जेका आहे, जल जी उपमा जेका आहे, उहा जीवन सां जुड़ियल आहे। पर हाणे सोचो, हिन जल खे कीअं वहणो पवंदो आहे, उन में केतिरियूं तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि।
वॾा वॾा पत्थर विझी छॾींदा आहिनि नदीअ जे विच में, बांध विझी छॾींदा आहिनि, डैम्स ठाहींदा आहिनि, वरी हिन जल खे मथां हेठि किरणो पवंदो आहे, पोइ हिन में वर्लपूल्स तयार थी वेंदा आहिनि, हिन में मगरमच्छ रहंदा आहिनि, केतिरा ज़हरीला नांग रहंदा आहिनि, पर असांखे हिन जल मां वञिणो ई पवंदो। त हिकु तरीक़ो आहे जीअं आहियूं तीअं असां हिन में डुबी ॾियूं ऐं वञण जी तरण जी कोशिशि कयूं, असां ॿिए किनारे ते पहुचण जी कोशिशि कयूं, या ॿियो तरीक़ो आहे असां हिकिड़ी नाव वठी अचूं ऐं असांखे सुठो नाव वारो मिले, ॿेड़ी मिले, त पोइ उहा ॿेड़ी आराम सां पार थी सघंदी आहे। पोइ भले हेठां नांग वञनि, भले हेठां मगरमच्छ वञनि, भले हुन में केतिरा ई अञा तकलीफ़ूं अचनि, पर नाव में वेही करे इंसान हिकु शोर खां ॿिए शोर ताईं आराम सां वञी सघंदो आहे। ऐं अगरि असांजो नाव वारो सुठो हुजे पोइ त एंजॉयमेंट आहे। तीअं ई असांजे जीवन में केतिरियूं ई तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, अॼु नफ़ो आहे त सुभाणे नुक़सानु आहे, अॼु सुख आहे त सुभाणे दुख आहे, बीमारियूं आहिनि, बुढ़ापो आहे, केतिरा ई असांजी प्यारियूं शयूं, प्यारा माण्हू हली वेंदा आहिनि हिन दुनिया मां, पोइ असांखे दुख थींदो आहे, पर इहो सॼो असांजे जीवन जो हिसो आहे। जीअं नदीअ में वर्लपूल्स ठहंदा, अंडर करंट्स ठहंदा, तीअं असांजे जीवन में बि इहे चेंजिस ईंदा। पर यदि असांखे हिन जीवन मां पार लॻाइण जे लाइ अगरि कोई ॿेड़ी, ज्ञान रूपी ॿेड़ी मिली वञे ऐं ॿेड़ीअ वारे जे रूप में कोई गुरु मिली वञे, त पोइ असां हिन जीवन में एंजॉय करे सॼो जीवन कटे सघंदा आहियूं। त इहा ज्ञान रूपी ॿेड़ी, इहो ज्ञान असांजे पुस्तकनि में, असांजे ग्रंथनि में ॾिनो वियो आहे, असांजा गुरु उनखे इंटरप्रेट करे ॿुधाईंदा आहिनि, पर असां ॿुधूं कोन था, असां किताब पढ़ूं कोन था, ख़ासि करे सिंधियुनि त किताब पढ़णु छॾे ॾिनो आहे। ऐं हिन ज्ञान जो रूपक आहे ज्योति। हे ॾिसो, हीअ आहे जल, हीअ आहे ज्योति। हीअ ज्योति हमेशह अप साइड में पॉइंट आउट कंदी आहे, ईश्वर ॾे पॉइंट आउट कंदी आहे, ऐं ॿियो रोशनी बि ॾींदी आहे। हिकु नंढो ॾीओ अगरि इंसान वटि हुजे त सॼी राति हू ट्रेवल करे सघंदो आहे हिकु नंढे ॾीए सां गॾु। न हुजे ॾीओ त पोइ बि इंसान हलंदो किरंदो, हुनखे धक लॻंदा, सभु कुझु थींदो, पर हिकु ॾीओ हुजेसि त पोइ हुनखे तकलीफ़ कोन्हे। त इहो ॾीओ आहे, इहा जोत आहे, ज्ञान रूपी जोत। हाणे जीवन में अगरि इहो ज्ञान जुड़ी वञे त पोइ त भारी आहे। अगरि ज्ञान कोन्हे, सोचो अगरि नदीअ में जंहिंमें नांग आहिनि, बिच्छू आहिनि, मगरमच्छ आहिनि, अगरि कोई घिरी वञे त उनजी कहिड़ी हालत थींदी? हो शायदि बची वञे, पर तॾहिं बि भउ त थींदुसि, भउ उन ते, उन दिलि जे मथां हिकिड़ो बोझ बणी करे रहंदो। इन करे असांजे सिख्या हीअ गुरुनि ॾिनी आहे त तव्हां जल सां गॾु ज्योतिअ खे जोड़े रखो। जीवन में केतिरा बि आजमूता अचनि, हिकिड़ो तव्हांजो थॉट उन वटि हुजे। हाणे ॿ तरीक़ा आहिनि, जीवन में असां ईअं ई वञूं विदाउट नॉलेज, जीअं पाणीअ में विदाउट ॿेड़ी। ॿियो तरीक़ो आहे असां ज्ञान रूपी नौका खणी, ॿेड़ी खणी पोइ निकिरूं। इहो असां वटि असांजो चॉइस आहे, इहो चॉइस असांखे ॾिनल आहे। There are two choices to live. One is to plunge into life with our all ignorance, without knowledge. Second choice is gain the knowledge. Capture a boat and a boatman, then cross. Or cross without boat. Choice is given to us. So either you live happily or you live with all your troubles. Choice is yours. Jai Jhulelal. Thank you.